समाज विरांगे खां पोइ पंहिंजी संस्कृति खां केतिरो पुठिते अची वियो आहे। हींअर मां तव्हांखां ई थी पुछणु चाहियां, सतह केतिरे सिंधी परिवारनि में थींदी आहे? हाणे ॾाढा घटि परिवारनि जो हाणे ही ॾिण वार मल्हाईंदा आहिनि। अॼु जी नई जनरेशन खे मिठी मानी पचाइणी न ईंदी आहे, या चवां केतिरी छोकिरियुनि खे खुराक ठाहिणु ईंदी आहे। एतिरो छॾो, नई जनरेशन ते सिंधी ॻाल्हाइण में ई लॼ कंदी आहे। हिकु तरफ़ ॾिसो, साउथ जी फिल्मनि पंहिंजी भाषा जे दम ते फिल्म इंडस्ट्री ठाहे छॾी आहे। हिकु पाण सिंधी आहियूं, सिंधी पिक्चर अची वञे, फ्री पास ॾेई करे धिको ॾेई करे हॉलनि में मोकिलणो थो पए। अॼु जो दौरु आहे, छोकिरी पिज़्ज़ा ठाहिणु ॼाणणी आहे, बर्गर ठाहिणु ॼाणणी आहे, पर ससु चई छॾे बेटा सुभाणे ॾींहुं वार आहे, मिठी मानियूं पचाइणियूं आहिनि, त चकर खाई किरी पवंदियूं आहिनि। छोकी मायुनि खे नुंहुं अहिड़ी खपे जो सभु कुझु ॼाणंदी हुजे, और धीअ सदोरी आहे जो सहुरनि में वञी सिखी वेंदी। इतिहास गवाह आहे, जो पंहिंजी संस्कृति खां परे थींदो उनजो पतन निश्चित आहे। मां ॾिसंदी आहियां विदेशनि में वसियल सिंधी परिवार ऐं उन्हनि जा ॿार पाण खां सुठी सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, पर पाण ॾिस या मॉडर्न ठाहिण जे चकर में पंहिंजी संस्कृति खे पिया विसारूं।